अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारजो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अहमदपुर मां नादिर हुसैन नारजो जी रिपोर्ट मुताबिक़ अहमदपुर ऐं उन जे आस पास वारनि इलाइक़नि में महांगाई अवाम जी चेल चिॿी करे विधी। रमज़ान शरीफ़ जे पुॼाणी ऐं ईद जी आमद करे तालके किंगरी जे शहरनि पीर जो ॻोठ सदर जूं बचियूं अहमदपुर वॾा मैसर नौराजा बिस्तड़ा पुल हादल शाह ऐं ॿियनि इलाइक़नि में महांगाई चोट चढ़ी वई, जॾहिं त दुकानदारनि ऐं वापारियुनि हथ ठोकिया रेट मुक़ररु करे अवाम खे ॿिन्ही हथनि सां हिन भलारे महीने में मुसीबतुनि में विझी छॾियो। जॾहिं त ग़रीब ऐं पोरियत तबिको ॿिनि वेलनि जी मानी खाइण में बि मोहताज लॻो पियो आहे। जॾहिं त हिन सूरताल में अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इंतिज़ामिया ख़ामोश तमाशेई वारो किरदारु अदा करे रही आहे। पखो मां अब्दुल वहीद मियो जी रिपोर्ट मुताबिक़ पखो अलॻ ॻोठ हुसैन मुगेरी वासी ॻोठाणनि फ्राइडे भोपे मंज़ूर शेख ख़िलाफ़ एहतजाज। मुड़थस पढ़ाईअ दौरान ॿिनि नौजवाननि गुलाम अली ऐं हसन अली मुगेरी ते कारो जादू करण मारण ऐं जिन कढण बहाने 15 लख रुपया हड़प करण जा इल्ज़ाम हया। इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन ॾिस में उन ख़ानदान जे रसूल बख्श अहमद अली असद अली मिसमात जानल सबाई सलीम ऐं नदीम मुगेरीअ मीडिया वारनि अॻियां दाईंदे ॿुधायो त असांजा नौजवान बीमार पिया ऐं भोपे मंज़ूर शेख ॿुधायो त नौजवाननि जे मथां कारो जादू आहे ऐं जिनात जो असरु आहे। उन जो ट्रोड़ ऐं काढो 15 लख थिए थो। असां उनखे ॿिनि किस्तनि में 15 लख ॾिना। हुन जी पढ़ाई ऐं तशदद खां पोइ वेतन नौजवाननि जी तबियत ख़राब थी वई ऐं फौत थी विया। पैसा घुरण था अहमद अलीअ खे पंहिंजे आस्थाने ते वाठनि हथां तशदद जो निशानो बणायो, जेको ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। हुननि DIG लाड़काणू ऐं SSP कंबर शहदादकोट खां मुतालबो कयो आहे त पुलिस जे सरपरस्ती में कमु कंदड़ जाली आमिल मंज़ूर शेख खे गिरफ़्तार करे असांखे रक़म ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। मटियारीअ मां अवैस मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध मेमण इतिहाद जे चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमण गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गवर्नर हाउस कराची में मुलाक़ात कई। सिंध जी मौजूदा सूरत हाल ते गौर आईंदा मुलाक़ातूं जारी रखण ते इतफ़ाक़। सिंध में करप्शन जो राज आहे। बुख बदहाली बेरोज़गारी सिंध जा नौजवान ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। असां सिंध जे अवाम जो हर वक़्तु ख़िदमत करण लाइ तयारु आहियूं। सिंध में महांगाईअ सबबु ग़रीब तबिको मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मौजूदा कोरोना जे करे सिंध जा लखे माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। कोटड़ीअ मां सतार लहर जी रिपोर्ट मुताबिक़ साइट गुलशन शहबाज कॉलोनीअ में GA नौजवान तहरीक जो आलीशान प्रोग्राम थियो, जंहिं में चेयरमैन अब्दुल सत्तार लहर, वाइस चेयरमैन अली नवाज़ बलोच, मरकज़ी सदर उमर जखरो, जनरल सेक्रेटरी गुलाम हुसैन चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुलशन में शहबाज में वॾी आबादी आहे, पर हिते सहूलतूं अणलभ आहिनि। पीअण जे पाणीअ जी अणाहठ ऐं गैस जी सहूलत न आहे। सकरन मां राजकुमार ओॾे जी रिपोर्ट मुताबिक़ आल ताजरान वेलफेयर कमेटी सकरन पारां लॉकडाउन सबबु मुतासिर थियल मुफ़लिस ऐं मज़दूर तबिके जे 700 ख़ानदाननि में 10 लख रुपयनि जा 700 ईद राशन बैग विरहाया विया। उन तक़रीब में हाई स्कूल सकरन में थी, जंहिं में मुअज़्ज़िज़ीन, असिस्टेंट कमिश्नर, सहाफ़ियुनि ऐं ॿियनि ताजरनि चेगुणानि शिरकत कई। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई चयो त ताजरनि तरफ़ां नादार ऐं ग़रीब तबिके जी मदद करणु वाखण जोॻो कमु आहे। असुलु इबादत माण्हुनि जी ख़िदमत करण में आहे ऐं ग़रीबनि खे ईद जी ख़ुशियुनि में शामिलु करणु नेकीअ वारो अमलु आहे।